अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 12 अप्रैल सैटरडे। सुबुह जा थियण वारा आहिनि तक़रीबन 9:15। अॼु सुराण खे थोरो देरि सां वञिणो हो त मां बि सुबुह नमाज़ क़ुरान पढ़ी वापसि सुम्ही पियमि। पोइ हुन मूंखे 8:30 बजे उथारियो। तंहिंमहिल उहा वञे पई, उहा वई त उनमहिल ज़हरा बि आई। सो किचन जा जीअं कम कंदी आहियां उहे करे आयमि। ज़हरा जी मानी पचायमि, पाण बसि हल्को फुल्को नाश्तो कयमि, छो त हिकदमि निंड मां उथी ऐं हेवी नाश्तो करणु पॉसिबल न आहे मुंहिंजे लाइ। सो वरी पोइ बुख लॻंदी 11-12 बजे त कुझु यानी लंच खां पहिरियों कुझु खाई वठंदो। सो महिमान ख़ैर सां हलिया विया अल्हम्दुलिल्लाह। जेको नसीब हुआ आहिनि, खाधो पीतो रहिया जेतिरो मूंखां थी सघियो मां उन्हनि खे सुखियो रखियमि पंहिंजे तरफ़ां, वधीक महिमाननि खे ख़बर। सो ऐं ज़हरा आई आहे त उहा मथे वई आहे सफ़ाई करणु, छो त एतिरा ॾींहं रोज़ु सुता पिया हूंदा त घर जी प्रॉपर सफ़ाई न थींदी। हालांकि मुंहिंजी भाणे जी करे छॾींदी हुई पाण, पर पोइ बि हिकु डीप क्लीनिंग पूरे घर जी मथे जी, सो उहा करे रही आहे। ऐं मां अची वियमि, मूंखे ॾाढी देरि थी वई आहे त मां व्लॉग स्टार्ट कयां। सो हीअ आहे इब्तिदा व्लॉग जी। ऐं सॼे ॾींहं जी प्लैनिंग में का ख़बर न आहे मूंखे त छा कंदमि। मां सोचां थी कुझु सिलाई खे टाइम ॾियां। इलाही ॾींहंनि खां सिलाई इग्नोर थियल आहे, छो त फ़ुर्सत ई न पई मिले मूंखे। तंहिंजे करे मुंहिंजी कोशिशि, मुंहिंजो इरादो इहो ई हूंदो त मां अॼु सिलाई खे थोरो टाइम ॾियां। पोइ ॾिसां थी छा थी सघां, कुझु चई नथी सघां, छो त अनलिमिटेड हिकिड़ो कमु मूं वटि हर वक़्तु हूंदो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं मां पाण खे ॾाढो कारआमद फील कंदी आहियां त अलाह साईं मूंखे ईअं वांदो न वेहारियो। अॼु मां वेही उबासियूं ॾियां ऐं परेशान थियां त हे मां बोर थी वियमि, हाणे मां छा कयां। इहो कमु न आहे मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा लख एहसान। सो हिन मुंहिंजे मशरूम जो कोको निकिरी वियो आहे, हिनखे मां ॿीहर हणण जी कोशिशि कंदमि अलाए केॾी महिल, छो त मां इरादा कंदी आहियां पोइ करिणो बि हूंदो आहे मूंखे उहो कमु, पर बसि रहिजी ई वेंदो आहे। सो हाणे ॾिसां थी त रहिजे थो या थी थो वञे, थींदो ज़रूरु इहा मूंखे ख़बर आहे, कॾहिं इहा ख़बर न आहे। सो हाणे बसि इहा इब्तिदा आहे। हिन महिल ॻाल्हाइण लाइ बि ज़हन में कुझु ख़ासि न आहे, तंहिंजे करे मां घणी देरि हिन एरिया में ॿाहिरि अङण में कंटिन्यू न रखी सघंदमि पंहिंजे रिकॉर्डिंग खे। सो फ़िलहालु त वञा थी अंदरि। ज़हरा वञी चुकी आहे ऐं मां ढेर सारी भाॼी वरिती, भिंडियूं, टमाटर, धाणा मिर्च वग़ैरह सभु फ्रिज में आहिनि। मंझंदि जो मां कद्दू पचाइण थी चाहियां ऐं थोरा पटाटा वरितमि, छो त पटाटा बिल्कुलु ख़तमु थी विया आहिनि। ऐं खीर वारे जो इंतज़ारु आहे, थांव इलाही हुया अॼु। सो हिननि खे थोरो उथलाए पुथलाए छॾींदमि त जीअं जल्दी हिननि जो पाणी प्रॉपरली ड्राई थी वञे। घिमियल थांव अंदरि कॾहिं बि न रखिजनि, असां वटि त कराची में त उअं ई घिम ई, ठीकु आहे। सो इन करे मां बिल्कुलु ड्राई करे रखंदी आहियां, पर हूअं बि आम जिते बि रहो त आलो थांव अंदरि न रखो, उन सां हिकिड़ी त घिम जी स्मैल थींदी आहे। ऐं ॿियो वरी उन ते घिम ते कीड़ा किवलियूं बि कराची में ख़ासि तौर ते कॉकरोच इहे सभु थी सघनि था। तंहिंजे करे थांव हमेशह कंप्लीटली ड्राई करे पोइ रखिजनि। सो राति सुराण बिरयानी पचाई ते देगड़ा देगड़ियूं सभु हुन यूज़ कया आहिनि माशाल्लाह। सो ज़िंदगी हाणे रूटीन ते अची वेंदी ऐं ज़रूरी हूंदो आहे अहिड़े क़िस्म जो महिमान नवाज़ी करणु, रिश्ता निभाइणु, मज़ो ईंदो आहे, इंजॉय कंदा आहियूं असां इनखे। न त हूअं त पंहिंजे घर में रोज़ु अकेला ई हर को पंहिंजे पंहिंजे घर में ज़िंदगी गुज़ारे थो, कंहिंखे बि एतिरो टाइम न आहे त उथी वञी ॿिए कंहिंजे घर वेहे। सो इहो बि ज़रूरी हूंदो आहे कॾहिं कॾहिं। सो हाणे खीर वारे जो इंतज़ारु कंदमि मां, त जीअं खीर रखां कढ़ण लाइ, ऐं पोइ मथे मूंखे काफ़ी कमु आहे त मथे पोर्शन में वञी मूंखे कुझु कमु करिणो आहे। खीर अची वियो, उहो रखियो अथमि कढ़ण जे लाइ। हलूं था मथे। ऐं इलाही ॾींहंनि खां मुंहिंजी वॉशिंग मशीन कूआ मुंहिंजी तारूं खाई विया आहिनि, जेका सेमी ऑटोमेटिक आहे उहा नथी हले। ऐं हाणे वरी कल्ह खां डीप फ्रीज़र बि जेको आहे उहो कूलिंग नथो करे। सो कॉल कई अथमि जेको बि मिस्त्री आहे उन्हनि जो उनखे, सो उहो ईंदो त उहे शयूं ठहंदियूं। हा, मथे अची वियमि। सो हाणे हे ॾिसो ॿारनि जा कम, कुर्सियूं मुंहिंजियूं चिजी वियूं ॿई। सो हिननि खे हाणे मूंखे ठीकु कराइणो पवंदो। सो बहरहाल थींदो रहंदो आहे अहिड़ा कम त। सो मां आई आहियां मथे इन लाइ त मूंखे हिकु छोकिरीअ लाइ त प्रॉपर सामान कढिणो आहे, कपिड़ा वग़ैरह शादीअ लाइ, ऐं ॿीअ जे लाइ
भी कुझु एडवांस में कढिणो आहे, छो त हुनजी माउ बेवा औरत आहे हिकिड़ी मिसकीन, उन पंहिंजी धीअ जो मङणो त करायो आहे पर हुनखे ॾियण लाइ कुझु बि न आहे। सो कुझु कपिड़ा उन जे लाइ बि कढंदमि। सो ईअं हिते मुंहिंजो ज़ख़ीरो हूंदो आहे हर शइ जो। हे त मां जेके ॿारनि जा चैरिटी जा सिबिया आहिनि उहे बि फ़िलहालु हिन कॿट में रखिया आहिनि। हे सभु चैरिटी जा कपिड़ा आहिनि, हे बि चैरिटी जा कपिड़ा आहिनि अनस्टिच शादियुनि जा। सो बहरहाल ॾिसां थी। ऐं सुभाणे संडे आहे त हिकिड़ी आहे कुझु थांव बि वठिणा आहिनि मूंखे। ऐं सो हाणे हे जेका जिक जिक मां कयां थी हिन महिल तव्हांखे केतिरी ॾेखारियां, या मां कैमरा खे बंदि थी कयां त जीअं मां प्रॉपरली कढी सघां। मिस्त्री हलिया विया, अलाह। वॉशिंग मशीन बि चेक कराई, चई त हुनजो बेल्ट लही वियो हो ऐं उहो हुननि बेल्ट ठीकु कयो। ऐं हे पाइप हिनजो जेको ड्रेन पाइप आहे उहो हिनजो थी वियो आहे टुकड़ा टुकड़ा, उहो पंहिंजे लेखे थी वियो आहे, हुन में कोन जो कसूर न आहे। चई त इहो बदिलाए वेंदमि। फ्रीज़र जो चई त कंप्रेसर सड़ी वियो आहे। अब घणे में ठहंदो? चई कंप्रेसर 12,000 मिलंदो यूज़ड। सो ऐं हे बि हिते हिनखे ज़ंग बि लॻो आहे त चई हे खणी वेंदासीं त पोइ हिनजी कटिंग थींदी, हिन में इहो पीस ॿियो लॻंदो हितां टीन जो या जेको बि शीट आहे। उहो मां मना कयोमांसि त खणी वञण वारो कमु मूंखे नाहे कराइणो। चई पोइ असां हिनखे टेप हणी छॾींदासीं। मां चयो ठीकु आहे। ऐं मां चयोमांसि त अगरि मां हिनखे सेल कयां एज़ इट इज़ जहिड़ी कंडीशन में आहे, चई इहो 6-7 वेंदो छो त स्क्रैप में वेंदो। ऐं सच इहो आहे त हे ॾाढो पुराणो आहे। मां अलाए 25,000 वरितो, अलाए 26, मूंखे हाणे यादि न, ईअं 20s में हुयो। पुछियोमांसि त हाणे घणे थो मिले? चई 70,000, एतिरो हे साइज़। सो मूं चयो कंप्रेसर चेंज कर। फ़िलहालु मां घणा पैसा ख़र्चु करण जे हक़ में न आहियां। ऐं जेकॾहिं वरी ॿीहर ख़राबु थी वियो त मां पोइ हुनखे स्क्रैप में ई सेल करे छॾींदमि ऐं पोइ नओं वठी ईंदमि। फ़िलहालु मां नओं नथी वठणु चाहियां। ऐं जेतिरी देरि में हे कमु पिया कनि ऐं चेक पिया कनि त मां इलाही सारा बसि तक़रीबन थांव अंदरि करे छॾिया, खीर कढ़ी वियो। ऐं हे देॻड़ियुनि जो सेट इहो बिल्कुलु हिन कैबिनेट जे कॉर्नर में वेंदो आहे, छो त थोरी वॾियूं आहिनि त असां कॾहिं कॾहिं कढंदा आहियूं जॾहिं असांखे वधीक खाधो पचाइणो हुजे। ऐं रुटीन में त असांजी नंढियूं नंढियूं देॻड़ियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि। सो हीअ अलॻि करे रखियूं आहिनि, सुराण ईंदी त पाण ई अंदरि कंदी, मुंहिंजो बसि न आहे फ़िलहालु। ऐं मथे अञा मां कपिड़ा कुझु कढिया ई हुया, रुॻो फैलाया, अञा सिलेक्ट न कया त कहिड़ा कढां या न, छो त कलर्स हिकु जहिड़ा हूंदा आहिनि या डिज़ाइन साॻी हूंदी आहे त मां चेक करे पोइ अलॻि कंदी आहियां। त मूंखे मौक़ो न मिलियो त हिननि जो हे अची विया दरवाज़े ते, त मां हेठि लही आयमि त उहो कमु अञा न कयो आहे। ऐं हाणे थोरी देरि जे लाइ मूंखे ॿाहिरि वञिणो आहे कुझु इंपॉर्टेंट कम सां, त उहो बि करे अचां। ऐं पोइ मोटी अची ॾिसां थी, अगरि मां ॿोड़ न पचाए सघियमि, मां कद्दू अंदरि करे छॾियो जेको मां वरितो हो, छो त मां ॾिठुमि त हाणे मूंखे टाइम न आहे। कल्ह मां जेको लूणक गोश्त पचायो हो ज़हरा खे ॾिनमि त उन मां हे बचियो आहे ऐं हे करेला तरियल इहे बि बचिया आहिनि। असां ॿिन्ही माउ धीअनि जो थी वेंदो गुज़ारो, त असां फ़िलहालु गुज़ारो कंदासीं, रुॻो मानी पचाईंदा। हाणे मां ॿाहिरां थी अचां। हे दॿा सफ़ा आला थी विया हुआ हिन में डीप फ्रीज़र में, छो त सॼी हुननि जी बर्फ़ पिघिरिजे पई, त मां हिननि खे कढी रखियो आहे ॿाहिरि जेसि ताईं उठाए वञनि। ॿाहिरां जो कमु करे आयमि, कुझु शयूं खुटल हुयूं त उहे बि वठी आयमि, जेको जेको मूंखे यादि आयो। हे सोया सॉस ऐं सुरज जीरी, छो त इन खां सवाइ असांजो गुज़ारो न थींदो आहे, किशमिश घर में न हुई। ऐं ॿियो मां वठी आई आहियां फिटकी। अदा नानक वार मूंखे इहो ॾस ॾिनो आहे त फिटकीअ जो पाउडर अगरि घर में कुंडनि पासनि में छिड़काईंदासीं त कुआ न ईंदा। सो मां फिटकी वठी आई आहियां। ॾिसां त हाणे केॾी महिल तो मूंखां पुॼे त हिननि खे कुटियां, पाउडर ठाहियां ऐं पोइ मां हिनखे हिते हुते कुंडनि में विझां। सो बहरहाल फ़िलहालु साह पटींदमि, थोरी देरि ॿाहिरां थी आई आहियां, ॿाहिरि वाह जो गर्मी आहे, त थोरी देरि साह पटियां, उनखां पोइ ॾिसां त मां कम खे कीअं थी कंटिन्यू कयां। मानी पचाए वरिती आहे, 1:15 थी वियो आहे तक़रीबन। ऐं गरम तए ते करेला ढके रखिया आहिनि सुराण जे लाइ। सुराण जी मानी वेड़े रखी आहे, मुंहिंजो बोड़ गरम आहे। ऐं मूंखे ॾाढी दिलि पई चाहे लस्सी पीअण ते, पर हीअ एॾी छिडरी मां लस्सी ठाही आहे, छो त ॾही बि ऑलमोस्ट ख़तमु हुई ऐं एक्स्ट्रा खीर बि न हो। खीर एक्स्ट्रा एतिरो हुयो जो हुन में मां थोरी ॾही विझी, हे ॾिसो पा ॾेढ जेतिरो हूंदो मां सम्झां थी, त इहो ॾही ठाहे रखी आहे। बाक़ी जेका ज़रड़ो ॾही जो बचियो त इहो मां अलॻि करे रखियो त ॾही ॼमाईंदमि। सो खीर जो थोरो हो त हुन मां ॾही लाज़मी बची पई, त हाणे मां इहा लस्सी पीअंदमि, मानी खाईंदमि। मुंहिंजे लाइ हे बोड़ जेतिरो बि आहे काफ़ी आहे।
इलाही आहे बल्कि। सो इंजॉय कंदमि लंच खे ऐं सुराण जो इंतज़ारु कंदमि। हुन अचण में अञा इलाही देरि आहे। 5:15 थिया आहिनि। हाणे अज़ान आई आहे ऐं सॼी मंझंदि मुंहिंजी हिन फ्रीज़र जे चकर में बर्बादु थी। हे 2.5 कलाक खनि मां सम्झां थी हिते हुया मंझंदि जो। हिन में गैस भरियऊं, ठाहियूं, इन जो कंप्रेसर चेंज कयूं, पर पोइ बि हे कूलिंग न पियो करे। त पोइ चई आहे त असांखे लाज़मी शॉप ते खणणो पवंदो। त मां इहो न पई चाहियां त शॉप ते वञे, केरु खणी वञे केरु। मां चवां भई मूं वटि कोई बि न आहे। हाणे छॾे विया आहिनि, चई विया आहिनि त असां खणी था वञूं पाण ई। हे सॼा सामान जेको अलाए छा छा मुंहिंजो हिन फ्रीज़र में हूंदो आहे, उहो सभु हिते निकितो पियो आहे। सो अलाह कंदो ठीकु थी वेंदो इनशाला। वॉशिंग मशीन सही करे विया, हुनजो ड्रेन जो पाइप बि भॼी पियो, उहो बि ठाहे विया, बेल्ट लही वियो, उहो बि हणी विया। सो हाणे मां पढ़ंदमि निमाज़ ऐं उनखां पोइ ॾिसां थी छा थी कयां। मथे कपिड़नि जो कमु अध में छॾे आई आहियां, त उहो अध में ई आहे। जीअं हली आई हुयमि मां त कंप्लीट न करे सघी हुयमि। सो हाणे पहिरियों त निमाज़ पढ़िजे। सो हलां थी मथे, निमाज़ पढ़ी वरितमि, कपिड़नि खे घटि में घटि हिलाए रखिया आहिनि त उहो अलॻि अलॻि करे सिलेक्ट करे ऐं मां बाक़ियुनि खे वेड़े बंदि करे रखां। ऐं हिननि ॾे फ़ोन कयमि फ्रीज़र वारनि ॾे, उन्हनि चयो त असांखे लोडर नथो मिले, जेको असांजो खणंदो आहे हुन सां कोई मसइलो थी पियो आहे। सो जेसि ताईं को माण्हू हथु अचे। सो बहरहाल मूं चयो इन्हनि जो इंतज़ारु वेही करणु फज़ूल आहे, त मां पाण ई वञी पंहिंजा कम पूरा करे वठां। सो हे आहे हिन हिकिड़ी छोकिरीअ जे लाइ 6 वॻा हे कढिया अथमि। हे हिकिड़ो हिनजो ट्राउज़र बि सिबियल अथसि। हे हिनजो रओ वठी ऐं पीको कराए आई हुयमि, ॾाढो प्यारो थो लॻे। हे हिकिड़ो सूट आहे सिबियल, हे ऑनलाइन घुरायो हो मां सुराण जे लाइ, पर हुनखे साइज़ पूरो न आयो, त पोइ वरी हिन ते रओ वरितोसीं। 2 हे लॉन जा आहिनि एथनिक जा, ऐं 2 हिकिड़ो हे ब्रोकेड टाइप आहे कुझु, अलाए छा चइबो हिनखे, ऐं ॿियो हे सितारनि वारो, जहिड़ा मां अक्सर वठंदी रहंदी आहियां। त इहे मां हिते हीअं फैलाए वई हुयमि त वेढ़िया न अथमि। ऐं हिकिड़ी ॿी छोकिरी जेका मां तव्हांखे सुबुह ॿुधायां पई त हुनजी इंगेजमेंट थी आहे, बेवा माई जी धीउ आहे, त मां उनजे लाइ हे 2 टॉल रखिया आहिनि। हिकिड़ो इहो सितारनि वारो जोड़ो ऐं हिकिड़ो हे ब्रोकेड या बनारसी या अला बला जेको बि आहे, पर सुठो थो लॻे, ॾाढो प्यारो आहे। शमीज़ कंहिंजो बि कोन्हे, हाणे उहे पाण ई वठंदी। हिन जी शादीअ में अञा टाइम आहे, छो त इहा तकड़ि में न थींदी, साल खनि लॻंदो। पर मां चाहियां थी त थोरियूं घणियूं शयूं जमा करे मां हुनजी माउ खे ॾींदी वञा, थोरियूं थोरियूं करे, त हुनखे वीचारी खे आसिरो बि थींदो ऐं हुनखे ख़बर बि पवंदी त कहिड़ी कहिड़ी शइ अवेलेबल आहे। ऐं जंहिं छोकिरीअ जे लाइ मां हे वॻा कढिया आहिनि, उन जे लाइ मां हे 2 टॉल कढिया अथमि। 6 मग पहिरियों मां वठी आई हुयमि हे, ऐं मगनि खे बंदि करण जे लाइ मां हे हिकिड़ो दॿो कढियो आहे। दॿा मां रखंदी आहियां त मूंखे ॾाढा कमु ईंदा आहिनि। सो इहे हिन में वेंदा, ऐं 6 मां हिन जा वरिता है स्टील जा गिलास। बाक़ी वाटर सेट जेको आहे सुभाणे इनशाला मुंहिंजो इरादो आहे संडे बाज़ारि वञण जो, वधीक अलाह खे ख़बर, त उहो शीशे जो वठंदीमांसि। ॿिया थांव बि जेको नसीबु हूंदसि, जेतिरो पैसो मां वटि आहे, कुझु पंहिंजो विझंदमि, कुझु चैरिटी जो जमा थियल आहे, त मां उहो हुनजे लाइ वठी ईंदमि सामान। ऐं उनखां अलावा हे हिकिड़ो वाइट शलवार जो ट्राउज़र जो एक्स्ट्रा आहे कपिड़ो, त हिन जे लाइ बि मां रओ ऐं कमीस वठी ईंदमि त जीअं सूट कंप्लीट थिए। ऐं हिकिड़ो ॿियो बि पर्पल रओ बि मां वटि आहे शिफोन जो, उहो बि ईअं नओं वरितो हुअमि, अंदाज़े सां वठी आई हुअमि त कंहिंसां मैच थींदो, पर मैच जो न थियो त मां रखी छॾियो। उहो बि ॻोल्हियां थी, हाणे आई आहियां मथे, उहो बि कढी वठंदमि। ऐं हे कपिड़ा पोइ अलॻि अलॻि हिन जो सामान, हे 6 जोड़ा हिन जा अलॻि पैक कंदमि, ऐं हे हिन जो सामान अलॻि। सुभाणे हिन जे लाइ बि 1-2 थां वठी ईंदमि मां, त जीअं हुन ॾे मोकिलियां त थोरो हुनखे आसिरो थिए। सो बसि अलाह सभिनी जा मसइला हल करे, मुश्किलूं आसान करे। त हाणे हे हेठि खणी वेंदमि त जीअं मूंखे यादि पए, ऐं उहो मैचिंग वारो रओ बि ॻोल्हियां। फाइनली हे रओ बि ॻोल्हिया आहिनि, ऐं हेठि खणी वञण जी ज़रूरत न आहे मूंखे, छो त हिन सां त कोई बि 2 पीस मां रओ कमीस वठी ईंदमि। हिन जो मूंखे मैचिंग लॉन जो ई कोई सूट वठंदीमांसि अगरि मिली वियो त, छो त घणो टाइम त लॉन ई थी हले। सो हाणे मां वेंदमि हेठि, हितां जो कमु ख़तमु कयमि। हे हिकिड़ी छोकिरी थैली ॿधी रखी आहे ॿीअ जी। अच्छा, हिन में बि मां हिकिड़ो वरी हे एथनिक वारो लॉन जो विधोमांसि सूट। सो पिया आहिनि त इहे भले वञी कंहिं न कंहिं ताईं पहुचनि त वीचारियुनि खे थोरो आसिरो थिए।
7:30 थिया आहिनि। फ्रीज़र खणी विया ऐं स्पेस ख़ाली थी वई त उनखे साफ़ बि करे छॾियां। ऐं मां हिते पचाई आहे मुङनि जी दाल ऐं राई ॾींदमि हिनखे जीरे जी। गिदामिड़ी बि तयारु आहे, भिगल आहे। ऐं उन सां गॾु गॾु मां मज़ेदार कड़क ऐं क्रिस्पी सावा मिर्च तरिया आहिनि ऐं मानी पचाईंदमि हाणे। ऐं असां इहो मज़ेदार सिंपल ऐं लज़ीज़ डिनर कंदासीं ऐं तव्हांखां मां इन सां गॾु गॾु मोकिलाईंदमि हिन अॼु जे व्लॉग मां। अलाह सी तव्हां ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। सो बहरहाल सुभाणे वारो व्लॉग इंशाअल्लाह। संडे बाज़ार बि सुभाणे वञण जो प्लान आहे, वधीक रब खे ख़बर। जीअं मां पहिरियों बि चयो, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे असां वेंदा आहियूं त संडे बाज़ार बंदि हूंदो आहे। सो बहरहाल इंशाअल्लाह खुलियल हूंदो ऐं खोड़ सारा कम करे ईंदमि ऐं तव्हां सां बि अची शेयर कंदमि। सो मोकिलायूं था सुभाणे ताईं। अलाह वाहे।